नाज़रीन लाइव मंज़र आहिनि करमपुर लाड़े जा जिते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पहुतो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इलाके वासियुनि ऐं सूबाई वज़ीर मीर शब्बीर अली ख़ान बिजाणी सरदार मीर महबूब अली ख़ान बिजाणी तरफ़ां शानदार इस्तक़बाल कयो वियो आहे। जी नाज़रीन ही करमपुर लाड़ो जा लाइव मंज़र आहिनि जिते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पहुतो आहे। इलाके वासियुनि शहरनि पीपी कारकुन तरफ़ां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टे जो पुरजोश इस्तक़बाल कयो वियो आहे। जी नाज़रीन तव्हांखे करमपुर लाड़े जा लाइव मंज़र ॾेखारे रहिया आहियूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी करमपुर लाड़े ते पहुतो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गाड़ी खां निकिरी करे कारकुन खे हथ लोॾे करे नारनि जो जवाब ॾेई रहियो आहे। जी नाज़रीन ही करमपुर लाड़ो जा लाइव मंज़र आहिनि जेके तव्हां जेटिन वे न्यूज़ ज़रिए ॾिसी रहिया आहियो। नाज़रीन लाइव मंज़र आहिनि करमपुर लाड़े जा जिते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पहुतो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इलाके वासियुनि ऐं सूबाई वज़ीर मीर शब्बीर अली ख़ान बिजाणी सरदार मीर महबूब अली ख़ान बिजाणी तरफ़ां शानदार इस्तक़बाल कयो वियो आहे। जी नाज़रीन ही करमपुर लाड़ो जा लाइव मंज़र आहिनि जिते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पहुतो आहे। इलाके वासियुनि शहरनि पीपी कारकुन तरफ़ां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टे जो पुरजोश इस्तक़बाल कयो वियो आहे। जी नाज़रीन तव्हांखे करमपुर लाड़े जा लाइव मंज़र ॾेखारे रहिया आहियूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी करमपुर लाड़े ते पहुतो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गाड़ी खां निकिरी करे कारकुन खे हथ लोॾे करे नारनि जो जवाब ॾेई रहियो आहे। जी नाज़रीन ही करमपुर लाड़ो जा लाइव मंज़र आहिनि जेके तव्हां जेटिन वे न्यूज़ ज़रिए ॾिसी रहिया आहियो।